नाज़रीन प्रोग्राम व्यूज़ टाइम में भलीकार आऊं जो मेज़बान जुनैद अंसारी। नाज़रीन अॼु योम दिफ़ा जो ॾियारो आहे। योम दिफ़ा 6 सितंबर 1965 जी उहो ॾियारो आहे जंहिं ॾींहुं असांजे फोर्सिस कामयाबी सां इम्कनार थियूं ऐं दुश्मन जेके फोर्सिस आहिनि उन्हनि खे मुल्क मां तड़े कढियो ऐं अॼु उन्हनि शहीदनि खे ख़राज पेश करण जो ॾींहुं आहे। पर अॼोके ॾींहं ते जेका वॾी डेवलपमेंट थी आहे ख़िते में उहा इहा आहे त अफ़गानिस्तान जी गवर्नमेंट में कहिड़ी हुकूमत साज़ी लाइ कहिड़ा मरहला तय थियनि पिया। उन सां गॾोगॾु ज़बीउल्लाह मुजाहिद साहिबु जेका अहम ॻाल्हि कई आहे, अफ़गान तर्जुमान तालिबान जो तर्जुमान आहे, हुननि जो चवणु आहे त CPEC में शामिलु थियण जा ख़्वाहिशमंद आहिनि। नंबर 1। नंबर 2, ज़बीउल्लाह मुजाहिद पाकिस्तान जे ख़दशनि खे दुरुस्त करार ॾिनो आहे। उहे ख़दशा जेके पाकिस्तान जी सलामती सां जुड़ियल आहिनि। जीअं अॼु वज़ीर दाख़िला शेख रशीद साहिबु इहो चयो त जेका दहशतगर्दी थी पेशावर में कोयटा में, उते जेके गवादर ऐं कोयटा में जेका दहशतगर्दी थी उन में धमाके में जेके माण्हू मुलविस हुआ उहे अफ़गानिस्तान मां आया, त उन ते एग्री थिया आहिनि अफ़गान तालिबान। उन जो चवणु आहे त बिल्कुलु उहे ख़दशा दुरुस्त आहिनि ऐं जेके पाकिस्तान जा ख़दशा आहिनि उहे ख़तमु कया वेंदा। पर उन सां गॾु हिकु अहम सुवाल इहो आहे त अफ़गानिस्तान में नई जेका हुकूमत साज़ी थिए थी, जेका उन हुकूमत साज़ी अञा ताईं फाइनलाइज़ न थियण जा सबब कहिड़ा आहिनि ऐं कहिड़ियूं धुरियूं वधीक ताक़तवर आहिनि, केरु वधीक पोज़ीशन में अची सघे थो ऐं फाइनल सेटलमेंट कीअं थींदी। इन मौज़ूअ ते ॻाल्हाइण लाइ हिन वक़्तु असांखे पैनलिस्टनि जी टीम जॉइन कयो आहे, जंहिंमें शामिल आहिनि डॉक्टर जमील अहमद ख़ान साहिबु, इनाम भट्टी साहिबु, एज़ाज़ सुमरो साहिबु ऐं ज़फ़रुल्लाह शेख साहिबु। सभ खां पहिरियां हलूं था डॉक्टर जमील अहमद ख़ान साहिबु। डॉक्टर साहिबु, कैन यू हियर मी सर? सर वेलकम इन द प्रोग्राम सर। सभ खां पहिरियां डिफेंस डे मल्हायो पियो वञे, उन ते तव्हांजो कमेंट खपंदो सर। उनखां पोइ हीउ जेको शेख रशीद साहिबु जेको बयानु ॾिनो आहे त गवादर ऐं कोयटा में जेका दहशतगर्दी थी उहे अफ़गानिस्तान मां आया हुआ माण्हू, उन जी तस्दीक कई आहे त तालिबान तर्जुमान ज़बीउल्लाह मुजाहिद। हाणे उन सां गॾोगॾु हुन जेका ख़्वाहिश जो इज़हार कयो आहे CPEC में शामिलु थियण जो, उन ते तव्हांजो तजियो कहिड़ो हूंदो सर? न, डिफेंस डे ते ज़ाहिर आहे जेको मल्हायूं था पिया ऐं जेके क़ौमूं बि डिफेंस डे मल्हाईंदियूं आहिनि या अहिड़ा ॾींहं मल्हाईंदा आहिनि, और मक़सदु इहो हूंदो आहे त हिकिड़े क़ौमी जज़्बो, क़ौमी यकजहती ऐं हिकिड़ी क़ौम खे सभिनीनि खे इकठो करणु हूंदो आहे। बहरहाल इन जी हिकिड़ी सिग्निफिकेंस बि आहे। 1965 में 65 में जेकी जंग थी हुई, ऑपरेशन जिब्राल्टर खां शुरू थी, जंहिंमें जनरल अख्तर उनखे लीड पियो करे, जंहिंमें असां कश्मीर खे लिबरेट करण जी कोशिशि कईसीं 48 खां पोइ, ऐं उन में असांजी कामयाबी काफ़ी थी। असां 1617 किलोमीटर स्क्वायर किलोमीटर जो असां जेको आहे या माइल जो असां अंदरि हलिया विया हुआसीं ऐं इंडियन टेरिटरी में, ऐं उन में तक़रीबन 600 इंडियन कैदी असां कया हुआसीं, जंहिंमें ऑफिसर बि हुया, JC हुया, ॿिया सिपाही बि हुनजो हुया। त उहा कामयाबी हुई। पर जेॾी महिल कश्मीर साइड ते असां वियासीं त इंडियन खे मौक़ो मिली वियो इंटरनेशनल कानून मूजिबि त हू जेको आहे चमिंडा ते ऐं सियालकोट साइड ते ऐं ॿियनि बॉर्डरन्स ते पाकिस्तान जे उनजे करे असांखे पोइ सॼी फुल फ्लैज हिकिड़ी वार शुरू थी वई ऐं उन वार में असां जा जेके जज़्बा हुया उन में उहे ॾिसण वारा हुया। जेॾी महिल टैंकनि सां चढ़ाई कई वई त दुनिया में पहिरें दफ़े इंसानी जान, इंसान जेके आहिनि उहे एंटी टैंक बम पंहिंजे सीने सां लॻाए टैंकनि जे हेठि लेटिजी विया। त हीअ जेके ॻाल्हि जेका नज़र आई उहा दुनिया में उनखां पहिरियां किथे बि नज़र न आई हुई। त हिकिड़ो तमामु वॾो जज़्बो हो। उन जज़्बे जे तहत अॼु बि असां ॾींहुं मल्हायूं था पिया ऐं जेके क़ौमूं उन जज़्बे सां न वणंदियूं आहिनि उन्हनि जो हशर उहो थींदो आहे, या ओड़ी फ़ौजनि जहिड़ो हशर थींदो आहे जीअं 2 लख फ़ौज अफ़गानिस्तान में ईअं बिल्कुलु हवा में उॾामिजी वई। छो जो उन्हनि जो को जज़्बो न हो, रुगो पैसनि जे करे उहो विढ़नि पिया, रुगो लालच जे करे विढ़नि पिया। उन्हनि खे उहो न नेशनलिज़म जो जज़्बो हो, न उन्हनि खे ॿियो को जज़्बो हो इस्लामी लिहाज़ सां या मज़हबी लिहाज़ सां या फेथ जे लिहाज़ सां। त अॼोको ॾींहुं उन लिहाज़ सां काफ़ी इम्पॉर्टेंट आहे। अॼोके ॾींहुं वरी असांखे इन ॻाल्हि जो अज़्म करणो पवंदो त असां हिकिड़ी ॿधीअ सां जेॾी महिल क़ौमी वक़ार ते का ॻाल्हि ईंदी, असांजा इंटरनल इख़्तिलाफ़ खणी केतिरा बि हुजनि, ज़रूरु असां उन ते तनक़ीद बि कंदासूं, जहिड़ो बि कंदासूं, विढ़ंदासूं बि। पर जेॾी महिल असां ते को एक्सटर्नल अहिड़ो को हमिलो या को थ्रेट असांखे आयो त असां बिल्कुलु उन सां पंहिंजी जान ॾियण लाइ बि तयारु हूंदासीं। इन जो इहो ई मक़सदु आहे अॼोके जेको ॾींहुं मल्हाइण जो 6 सितंबर जो। ऐं उन में ज़ाहिर आहे जेके असांजी कामयाबी आहे, असांखे फ़ख़ुरु आहे उन्हनि शहीदनि ते, उन्हनि गाज़ियनि ते जिन्हनि उन में हिसो वरितो हो।
पर असांजो जेको कश्मीर जो काज़ आहे जंहिं मक़सद लाइ असां इहो जंग शुरू कई हुईसीं उहो मक़सदु सीज़ फायर जे करे इंटरनेशनल इंटरवेंशन जे करे अमेरिका ऐं USSR जे करे असांखे हुते रोकणी पई जंग ऐं जंग छो जे फुल फ्लैज असांखे उमेदु न हुई त जंग जेको असां कश्मीर साइड ते वञूं था पिया त ॿियनि बि शुरू थी पवंदी त उहो अनकम्पलीट एजेंडा आहे असांजी उन एजेंडा खे पूरो करण लाइ असांखे हाणे डिप्लोमेटिक पॉलिटिकल एंड मिलिट्री स्ट्रेटेजी खे वरी असांखे रिव्यू करे ऐं इन एजेंडे खे मुकमल करण लाइ असांखे पंहिंजी एफर्ट करणी पवंदी इहो त रहियो डिफेंस डे जे लिहाज़ सां ऐं उन में ज़ाहिर आहे उहो हिकिड़ो मुंहिंजे शेर ज़ान में अचे थो पियो त जेके असांजा सिपाही आहिनि जेके असांजा फ़ौज जा माण्हू आहिनि उहे बिल्कुलु इन जज़्बे सां हूंदा आहिनि त जिस जद्दहद से कोई मक़तल में गया वो शान सलामत रहती है और ये जान तो आनी जानी है इस जान की कोई बात नहीं त ही डिफेंस डे जे हवाले सां मां सोचियुमि त तव्हांखे नाज़रीन लाइ पेश करे बाक़ी रहियो CPEC जो इहो ज़ाहिर आहे हिनखे हिकिड़े जे जुमिले में चइजेसि त यकीनन इहा हिकिड़ी ख़ुशाइंद ॻाल्हि आहे CPEC असांखे इन वक़्तु ॻाल्हि ई सॼी जेका हले थी पई CPEC आहे छा BRI बेल्ट एंड रोड जो हिसो आहे बेल्ट एंड रोड में तक़रीबन दुनिया जा 132 उन खां मथे हाणे त ममालिक आहिनि जिन्हनि उन सां लिंक थी विया आहिनि उन्हनि सां MOU साइन कयो आहे किन मुल्कनि उन्हनि सां एग्रीमेंट साइन कयो आहे ऐं CPEC उन जो हिकिड़ो हिसो आहे ऐं तमामु अहम ऐं फ्लैगशिप प्रोजेक्ट आहे CPEC छो फ्लैगशिप प्रोजेक्ट आहे मां तव्हांखे मुख्य पॉइंट जल्दी ॿुधाए छॾियां त CPEC जे में सभु इहे जेके कनेक्टिविटी जा जो जाल सॼो जेको अचे थो पियो त उहो CPEC जे ख़ासि तौर ते रोड जे लिहाज़ सां त उहो जेको आहे 16,000 किलोमीटर खे समुंड मां जेको रस्तो आहे जेको एक्सपोज़ड आहे चाइना जो रस्तो चाइना खे ख़तरो आहे उते अमरीकी बैरी बेड़ा आहिनि उते ॿिया मुल्क आहिनि क्वाड्स जा उहे उते आहिनि त उन्हनि जी उहा लाइन ऑफ कम्युनिकेशन थ्रेटंड आहे जेॾीमहिल CPEC ठही थी वञे त हू 5,000 किलोमीटर ते अची थी वञे उहे वठंदा आहिनि तक़रीबन 6 वीक खां 8 वीक हफ़्ता वठंदा आहिनि समुंड मां जेॾीमहिल CPEC पूरो मुकमल थियो त फ़क़ति इहो 3-4 ॾींहंनि में वञी पहुची वेंदा चाइना में त एतिरो हफ़्ते जे अंदरि इहो फ़र्क़ु पवंदो उन में ऐं जेॾीमहिल स्वेस कैनाल बि ठही त उनजो बि फ़ाइदो एतिरो थियो त 1869 में त उते स्वेस कैनाल ठहण खां पोइ सॼी दुनिया हिकिड़ी कनेक्टिविटी में अची वई उहा ॿी ॻाल्हि आहे त ईस्ट इंडिया कंपनी बि अची वई हुनजे करे उहो हर टॉपिक ॿियो थो थी वञे पर अॼु बि उनजो जेको टोल टैक्स आहे तक़रीबन 5 बिलियन 5 अरब डॉलर इजिप्ट खे मिलनि था पिया त CPEC जेॾीमहिल पाकिस्तान ठही वेंदो ऐं अफ़गानिस्तान जी कनेक्टिविटी उन सां थी वेंदी त तव्हांजे मां ध्यानु ॾियारियां तव्हांजो टेंशन ऐं नाज़रीन लाइ त CPEC SCO ECO माना शंघाई कोऑपरेशन ऑर्गेनाइज़ेशन ऐं इकनॉमिक कोऑपरेशन ऑर्गेनाइज़ेशन इन्हनि जा जेके मक़ासिद आहिनि उहे बि इन्हनि ते पूरा था थियनि उन में बि बाक़ी शयुनि खां अलावा कनेक्टिविटी आहे ट्रेड आहे सिक्योरिटी आहे ॿियूं शयूं आहिनि त उहे सभु कनेक्ट था थी वञनि इहे सभु कंट्रीज़ कनेक्ट था थी वञनि इन मतिलबु इहो छा थियो त अफ़गानिस्तान हिकिड़ो वाहिद मुल्क हो जंहिं मां CPEC कनेक्टिविटी पूरी न पई थिए न CPEC जो पूरो मक़सदु पूरो थिए पियो न EC न उनजो SCO जो यानी शंघाई कोऑपरेशन जो मक़सदु पूरो थिए पियो न इकनॉमिक कोऑपरेशन ऑर्गेनाइज़ेशन जो मक़सदु पूरो थियो पियो पर हाणे जे अफ़गान तालिबान पाण था चवनि त तव्हां शामिलु असांखे बि शामिलु कयो इहा हिकिड़ी तमामु सुठी ॻाल्हि थी वेंदी इन CPEC जे लाइ बि असांजो इन में टैक्स वधंदो ॿियो कुझु न त असांखे टोल टैक्स बि वधंदो ऐं असांजी कनेक्टिविटी वधंदी असांजो वरी इन ते इंडिया ते इन्फ्लुएंस वधीक अची वेंदो छो जो CPEC जेके कनेक्टिविटी वधी त इंडिया यकीनन मजबूत थींदो पोइ उन में उनखे गणती थींदी त पाकिस्तान खे परचायूं त कंहिं लिहाज़ सां असांखे एक्सेसिबिलिटी मिले सेंट्रल एशियन कंट्री ताईं त मक़सदु इन जो स्ट्रेटेजिक इम्पोर्टेंस बि मां ॿुधाए छॾियुमि इन जी इकनॉमिक इम्पोर्टेंस त इहा आहे त सॼे ट्रेड जो जेको आहे ज़ोर इन कनेक्टिविटी जेका सर कंक्लूडिंग में इहो सम्झिजे तव्हां चओ था त इहो माना तमामु सुठो सावण आहे सुठी अॻुभराई आहे जेकॾहिं अफ़गानिस्तान CPEC हिसो थिए थो त बाय एंड लार्ज पाकिस्तान लाइ इहा शइ फ़ाइदेमंद आहे स्ट्रेटेजिकली बि ऐं डिफेंसिव पॉइंट ऑफ व्यू सां जी बिल्कुलु सही बिल्कुलु सही जी सर ज़फ़रुल्ला शेख साहब तव्हां मूंखे ॿुधी रहिया आहियो सर ज़फ़रुल्ला शेख साहब तव्हां मूंखे ॿुधी रहिया आहियो
सही हा ॿुधी रहियो आहियां। ज़फ़रुल्लाह शेख साहब हीअ जेका ॻाल्हि कई आहे जेको जमील साहब काफ़ी तफ़सीली हिनखे बयानु कयो आहे, हिकिड़ो त अॼु तालिबान इन ॻाल्हि खे तस्लीम कयो आहे ज़बीउल्लाह मुजाहिद त जेके पाकिस्तान जा ख़दशा आहिनि त तव्हांजी सरज़मीन असांजे ख़िलाफ़ु इस्तेमालु थी सघे थी, उहे दुरुस्त आहिनि। जीअं शेख रशीद साहब चयो त कोयटा ऐं गवादर में जेके ख़ुदकुश बमबार हुआ उहे अफ़गानिस्तान मां आया हुआ। नंबर 1 हिकिड़ो त उन्हनि ख़दशा तस्लीम कया आहिनि। ॿियो तालिबान ख़ुदि इहा ख़्वाहिश जो इज़हार कयो आहे त असांखे तव्हां CPEC जो हिसो बणायो ऐं असां जेको पाकिस्तान जा ख़दशा ख़तमु कंदासीं। तव्हांजो उन ते पॉइंट ऑफ व्यू कहिड़ो आहे सर? सही अफ़गानिस्तान खे हाणे हुननि जॾहिं काबुल ते अची विया आहिनि तालिबान, उन्हनि खे हाणे इलाही चैलेंजिस जेके साम्हूं आहिनि। हिकिड़ो त पॉलिटिकल चैलेंज आहे जंहिंमें फॉर्मेशन ऑफ गवर्नमेंट आहे, छा कजे, अञा हू लॻा पिया आहिनि जेको सभु कुझु जेको अञा ताईं कामयाबु न विया आहिनि त कहिड़े क़िस्म जी हुकूमत ईंदी। टारगेट हुननि ॾिनो हुयो पर हुनखे एक्सटेंड कयो अथऊं। ॿियो चैलेंज आहे इकोनॉमिक, ऐं हुननि वटि जेको आहे हुनखे सोर्सिस खपनि, हर शइ खपे। हाणे कहिड़े नमूने में मुल्क हले, हुननि खे हाणे मुल्क हलाइणो आहे, सिंसियर आहिनि हिन शइ में। रशिया सां, ईरान सां, पाकिस्तान सां, हिननि सां हुननि ॻाल्हायो आहे बाक़ाइदे, ऐं उहे चवनि था तव्हां असांजी मदद कयो त असांजी इकोनॉमी कीअं हले। असां वटि पैसा बिल्कुलु कोन्हनि खे, छो जो वेस्ट ऐं अमेरिकन्स त बिल्कुलु सीज़ करे छॾिया आहिनि ऐं फ्रीज़ करे छॾिया आहिनि। ऐं हुननि त चयो आहे असां जेको आहे हीअ जेको हुकूमत आहे अञा ठही ई कान्हे, पर तालिबान हिकिड़ो टेररिस्ट ग्रुप आहे, असां हुनखे रिकॉग्नाइज़ कोन कंदासीं। हाणे इहो सॼो हिकिड़ो ॿियो दुनिया जो हिकिड़ो सिलसिलो थी वियो आहे त हाणे हू चाहिनि था, जेके वेस्ट वारा आहिनि, अमेरिकन्स बि चाहिनि था, उन तमामु क़ौम जेकी सुजाॻ क़ौम आहे, उहो चवनि था असां जेकॾहिं असां रिकॉग्नाइज़ बि कयूं त हिन टेररिस्ट ग्रुप खे कीअं रिकॉग्नाइज़ कयूं जेको हुयो पहिरियों। इन करे हाणे इन हुन सिलसिले में लॻा पिया आहिनि। रशिया पंहिंजो ख़्यालु इज़हार कयो आहे ऐं असां बि कयूं था वेठा त अहिड़ी क़िस्म जी तव्हां हुकूमत ठाहियो जंहिंमें रिप्रेज़ेंटेशन हुजे ऐं तालिबान जो जेको सिलसिलो आहे उनखे रीडेजिग्नेट कयो वञे, जेको तालिबान जो टेररिस्ट ग्रुप आहे, सो दैट इंटरनेशनल रिकॉग्निशन मिले हुकूमत खे। त पोइ जेके फंड्स आहिनि या इकोनॉमिक एक्टिविटी जेकी आहे या अफ़गानिस्तान लाइ जेको हाणे असां चई रहिया आहियूं त उनजे डेवलपमेंट में हिसो वठूं त लीगली उहो अची सघनि त जो उहो क़ौमूं जेके माण्हू ऐं जेके हुन जा इदारा आहिनि उहे पुछंदा त तव्हां हीउ ग्रुप जेको टेररिस्ट ग्रुप आहे तव्हां हिनखे कीअं था सपोर्ट कयो। इहो चैलेंज हुन लाइ वॾो। हाणे उन में छा थींदो त अफ़गान जेके तालिबान आहिनि उन्हनि खे जेके एथनिक माइनॉरिटी वारा आहिनि, ॿिया आहिनि, उन्हनि खे हिकिड़ी इंक्लूसिव गवर्नमेंट ठाहिणी पवंदी ऐं तमामु वॾा कॉम्प्रोमाइज़िस उन्हनि खे पूरो हिसो ॾियणो पवंदो। तालिबान जेके पुराणा हुया उनखे रीडेजिग्नेट करणो पवंदो ऐं अहिड़े क़िस्म जी हुकूमत आणणी पवंदी जंहिंमें हुनजी इंटरनेशनल रिकॉग्निशन थी सघे। इन सिलसिले में तव्हां ॾिठो हूंदो त केतिरा ई यूरोपियन कंट्रीज़ जा फॉरेन मिनिस्टर्स अचनि पिया। पाकिस्तान मदद करे रहियो आहे इन सिलसिले में। पाकिस्तान हिकिड़ी कॉन्फ्रेंस बि सॾाई आहे, हुन में सऊदी अरेबिया आहे, UAE आहे ऐं हुन में ताजिकिस्तान आहे, उज़्बेकिस्तान आहे। उन्हनि जी 6 मुल्कनि जी कॉन्फ्रेंस बि सॾाई आहे त डिस्कस कयूं त अफ़गान हुकूमत जो हाणे शेप छा थिए, उन रिप्रेज़ेंटेशन कहिड़े मिले। त मूंखे जेको लॻे थो त हाणे अफ़गान जेके तालिबान आहिनि उनखे बाक़ाइदा सीरियसली इन फार्मूला ते कमु करे रहिया आहिनि त असां उहो हुकूमत ठाहियूं पॉलिटिकल लेवल जी जंहिंमें असांजी रिकॉग्निशन थिए, इंटरनेशनल रिकॉग्निशन थिए ऐं उन्हनि ॿियो नंबर इहो आहे त उन सां गॾोगॾु असांजी इकोनॉमिक एक्टिविटी बि साण थींदी रहे थी। बाक़ी जेको तव्हां ॿियो सुवाल पुछो त टेररिस्ट जेको असांजे गवादर में ऐं हुते सिलसिलो थियो, ॾिसो जेके हाणे तालिबान हुते आया आहिनि अञा हुनजो पूरो सभिनी ग्रुप ते कंट्रोल कोन्हे। भले तव्हां हुन में आईसिल खणी अचो, हुन में TTP खणी अचो, हुन में अलकायदा बि कुझु खणी अचो, हुन आईसिल बि खणी अचो, हुन में ॿिया बि अफ़गान जा बि कुझु आहिनि, हुन में ॿिया बि हिकिड़ा एलिमेंट रॉ जेकी आहे हुनखे खणी अचो। डेफिनेटली पूरी 100% अफ़गान या तालिबान जो जो हुकूमत काई कान्हे का उहो कंट्रोल नथा करे सघनि। उनखे कंट्रोल करण जे लाइ तालिबान खे तमामु सख़्तु क़दम खणणा पवंदा। उनजे लाइ तमामु वॾी एक्सरसाइज़ खपे। इहे ग्रुप्स जेके आहिनि 40-50 साल खां हुते जेको आहे ऑपरेट पिया कनि ऐं उन्हनि खे ख़तमु करण में एतिरी आसानी नाहे ऐं पाकिस्तान न करे सघे थो हिन शइ में। त इन करे हीअ जेको ठकाठुकी थिए थी बिल्कुलु अफ़गानिस्तान मां थी आहे ऐं अफ़गान जेके आहिनि उहे जेको तालिबान जेके आहिनि उहे चवनि था त असां पंहिंजो सोइल कंहिंखे यूज़ करणु न ॾींदासीं, पर अञा ताईं पूरी शइ हुनजे हथ में न आहे। पर पाकिस्तान पंहिंजी प्रोटेस्ट पंहिंजी जाइ ते रखी आहे त अफ़गान सोइल खे यूज़ कयो वियो आहे ऐं हुन में इहो बाक़ाइदे इहो एविडेंस आयो आहे जेको चाइनीज़ खे बि कयो वियो गवादर में हुजे, उते अफ़गान जा एलिमेंट शामिल हुया। तव्हां ॾिसो हिन वक़्तु अफ़गान तालिबान में जो अफ़गानिस्तान जी सोसाइटी आहे उहा नए सिरे में हिकिड़ो रीबर्थ पई वठे, रीऑर्गनाइज़ पई थिए, हर क़िस्म जा एलिमेंट्स हुन में आहिनि। त मुंहिंजो ख़्यालु आहे जेसि ताईं इहा हुकूमत न ठहंदी जंहिंमें तालिबान खे तमामु वॾो जेको आहे
उहो जेको आहे क़ुर्बानी ॾियणी पवंदी। पर इते तालिबान छा थो सोचे त जेकॾहिं असां शरिया खे कंप्रोमाइज़ कयोसीं, टियों पॉइंट जेको आहे, जेकॾहिं हुनखे सेक्युलर टच ॾिनीसीं या हुनखे असां कहिड़े क़िस्म जी शरिया खे असां आणियूं जंहिंमें शरिया बि रहे ऐं पंहिंजो उन खां जेको आहे हुन में लिबरटी सेक्युलरिज़म बि थोरो रहे, जेके नॉर्थ वारा ऐं ॿिया पंजशेर वारा ई सभई इहो था चाहिनि। तव्हां हिनखे थोरी सेक्युलर टच ॾियो, इंटरनेशनल टच ॾियो, जंहिंमें ह्यूमन राइट्स जी वायलेशन न थियनि, जंहिंमें टेररिस्ट एक्टिविटीज़ न थियनि। इहो जेको सॼी एक्सरसाइज़ ते कमु हले पियो। इन्हीअ करे मां सम्झां थो त पाकिस्तान इहा सॼी एक्सरसाइज़ जेकी पाकिस्तान फैसिलिटेट करे थो, पाकिस्तान सऊदी अरेबिया खे बि चयो आहे, यूएई ऐं ॿियनि सराउंडिंग कंट्रीज़ खे बि चयो आहे, CIS स्टेट्स खे 3-4 मुल्क आहिनि उन्हनि खे चयो आहे, चाइना खे चयो आहे त बाबा हाणे को अहिड़ो कयो जो असां तालिबान जी मदद कयूं त कहिड़े क़िस्म जी हुकूमत ठाहे ॾे जंहिंमें एश्योरेंस तालिबान खे मिले त कीअं थियनि, केरु मथे अचे, डिफेंस केरु खणे, फॉरेन अफेयर्स केरु खणे, प्रेसिडेंट केरु थिए। हाणे त उहो इन करे सर हिते मां हिकिड़ो सब क्वेश्चन तव्हांखां पुछणु चाहींदुसि, छो त हिकिड़ो त तव्हांजो कमेंट मूंखे खपे त अफ़गानिस्तान जेका ख़्वाहिश इज़हार कयो CPEC में शामिलु थियण, इन खे अव्हां कृपया ॾिसो। ॿियो गुज़िरियल ॾींहंनि में जेको DG ISI साहिब जी विज़िट थी आहे काबुल में, उन ते तव्हांजो तजियो कहिड़ो आहे? हाणे CPEC खे पहिरियों खणूं था, बिल्कुलु CPEC जे लाइ जेको आहे उहो इन करे हिननि चयो आहे त हुनखे जेको सम्झो हुननि में चाइनीज़ जेके आहिनि उनजी जेको बिल्ट वन रोड वारो जेको सॼो हिसो आहे, उहो जीअं डॉक्टर साहिब तव्हांखे ॿुधायो, जमील अहमद ख़ान बिल्कुलु सही ॿुधायो, उहो मां वधीक रिपीट कोन कंदुसि। CPEC जेको आहे अफ़गानिस्तान में बिल्कुलु डेफिनेटली चाइनीज़ वेंदा, हुन में कोई एतिराज़ न आहे। पर ॻाल्हि इहा आहे त CPEC जे लाइ अफ़गानिस्तान खे पंहिंजो ग्राउंड ठाहिणो पवंदो, पॉलिटिकल ग्राउंड ठाहिणो पवंदो त CPEC उते अचे। ऐं मां सम्झां थो 100% जेको आहे बाक़ाइदो हुनखे मदद कंदा ऐं चाइना वारा बिल्कुलु मदद कंदा, उहे चाहिनि था पिया। पर हिते हिकिड़ी ॿी ॻाल्हि आहे, इकोनॉमिक एक्टिविटी जे लाइ जेको वेस्ट आहे, अमेरिकन्स जेके आहिनि उनजी फाइनेंशियल एजेंसी जेके आहिनि, जंहिंमें ADB, वर्ल्ड बैंक हुजे, IMF हुजे, जेके बि आहिनि जिन में हुननि जो इंफ्लुएंस आहे हुननि जो, जेको जीअं IFM में हुन फंडिंग कनि था पिया अमेरिकन्स जेके आहिनि, ॿिया आहिनि जेके मदद जे लाइ, उनजे लाइ जेके राह हमवार न थींदी, उहे बि कॾहिं न चाहींदा त 100% चाइनीज़ ऐं रशियन्स ऐं ॿियो को इंफ्लुएंस अचे, ईरानी इंफ्लुएंस अचे, इकोनॉमी में हुनजी टेक ओवर करे वठनि, उहो बि चवंदा असांखे बि शेयर मिले। त हीउ सॼो जेको सिलसिलो CPEC जो आहे बिल्कुलु ही कम में CPEC खे हिसो मिलंदो, मूंखे जेको लॻे थो। अल्टीमेटली चाइनीज़ ज़रूरु ईंदा, त हाणे ऑलरेडी चाइनीज़ खे कॉपर माइनिंग जी हुननि जो कॉन्ट्रैक्ट आहे ऐं उहो बिल्कुलु विलिंगली कंदासीं। जॾहिं अफ्रीका में $600 बिलियन खां वधीक उहो इन्वेस्टमेंट करे चुका आहिनि, हर CPEC करण लाइ तयारु आहिनि, असांखे हुन ॾिना आहिनि $बिलियंस ॾियण लाइ तयारु आहिनि। त मूंखे जेको लॻे थो CPEC अल्टीमेटली चाइनीज़ चाहींदा उते अचे CPEC असांजी कमिटमेंट ते, पर वेस्टर्नर्स ऐं अमेरिकन्स उहे माना हुन लाइ चैलेंजेबल हूंदा। इनाम भट्टी साहिबु तव्हां मूंखे ॿुधी रहिया? इनाम साहिबु जेको ॻाल्हि ज़फ़रुल्ला शेख साहिबु ॻाल्हि कई, जेका ज़फ़रुल्ला शेख साहिबु ख़ासि तौर ते अफ़गानिस्तान में अंदरि जेका हींअर जेका भंजड्रा थिए थी त कहिड़ी हुकूमत अचणु खपे, हुकूमत में कहिड़ा माण्हू अचणु खपनि, हुकूमत साज़ीअ में केतिरी इंक्लूसिवनेस अचणु खपे, जेको इहो तवक़ा कई पई वई त शायदि गुज़िरियल हफ़्ते में डिसाइड थी वेंदो, पर 3 हफ़्तनि खां वधीक गुज़िरी वियो, तालिबान जे टेक ओवर कयो आहे, अञा ताईं डिसाइसिव पोज़ीशन न तइ थी सघी आहे, अञा ताईं फ़ैसिला कोन के मरहलो अची न सघियो आहे त कंहिंखे जेको आहे हुकूमत साज़ी में कहिड़ो रोल मिलंदो ऐं मजमूई तौर ते कहिड़ा कहिड़ा फैक्टर्स, कहिड़ा कहिड़ा धड़ा उन में हूंदा। तव्हांजे ख़्याल में इहो हुकूमत साज़ी जो मरहलो हिन वक़्त ताईं तइ न थियण जो सबबु कहिड़ो आहे ऐं मुमकिना तौर ते कीअं तइ थी सघे थो, कहिड़े फार्मूले ते तइ थी सघे थो? जुनेद, सभ खां पहिरीं त आउं सम्झां थो, जेकॾहिं यादि हूंदो 2 तारीख़ वारे प्रोग्राम में असां हिन ते ई डिस्कस कयो ऐं मूं चयो त जॾहिं इहो इशारो ॾिनो वियो आहे अफ़गानिस्तान में ईरान जे तिर्ज़ जी हुकूमत हूंदी, त मां मुराद ई आहे त थियोक्रेटिक ऐं डेमोक्रेटिक जो हिकिड़ो हाइब्रिड क़िस्म जो फॉर्म ऑफ गवर्नमेंट ईंदो। अॼु जी हिकिड़ी न्यूज़ आहे त ख़ुदि अमीरुल मोमिनीन शेख हैबतुल्ला आख़ुंदज़ादा पाण रईस जमहूर तौरु जंहिं शख़्स खे नामज़द कयो आहे उहो आहे मुल्ला मोहम्मद हसन आख़ुंद। हाणे जेकॾहिं तव्हांखे यादि हूंदो, तालिबान खां अॻु में जेको मुजाहिदीन जो सॼो दौरु हुयो, जिन रशिया खां अफ़गानिस्तान खे आजो करायो, या खणी चइजे त जेके उन वक़्त में रशियन ब्लॉक जी हुकूमत ठही अफ़गानिस्तान में, उन्हनि खां जॾहिं आजो करायो मुजाहिदीन, त उन में जेके गुलबदीन हिकमतयार ऐं ॿिया सभु जेके बि हुया, जंहिंमें मुल्ला मोहम्मद रब्बानी आख़ुंद बि हुयो, उन्हनि जी सॼी जेका हिकिड़ी टीम हुई, उन सॼी टीम खे हाणे कीअं इन कयो वियो आहे, उन जी स्टार्टिंग जेका आहे इहा हितां थी चुकी।
हाणे हिन ते अचूं त जेको रईस जमूर आहे इन जो मतिलबु इहो थियो त जेको फॉर्म ऑफ गवर्नमेंट में स्टेट खे जंहिं तरीक़े सां मिनिस्टर्स ऐं उनजा वज़ीर आज़म हूंदा आहिनि उन तरीक़े सां हलाइण जे लाइ हुननि इहा शइ उन पुराणे ई मुजाहिदीन वारनि खे ॾींदा, जंहिंमें हिकमतयार गुलबदीन जी बि टीम हूंदी, त ॿिया जेके उन थिया माज़ी जा मुला मोहम्मद रब्बानी ऐं ॿिया जेके हुया उन्हनि जी टीम जा माण्हू बि हूंदा। ऐं हीउ जेको मुला मोहम्मद हसन आख़ूंद आहे इहो बि उन रब्बानी वारे दौर में उनजो डिप्टी प्राइम मिनिस्टर बि रहियो आहे, फॉरेन मिनिस्टर बि रहियो आहे ऐं उनजी सॼी दुनिया सां घणी ॾेठ वेठ ऐं वाक़िफ़ बि रही आहे। वधीक जेके मुंहिंजा सीनियर ई पंहिंजा फॉरेन जा एक्सपर्ट वेठा आहिनि, फॉरेन सफ़ारतकारी में रही चुका आहिनि, उन्हनि खे ख़बर हूंदी त उनजो रोल छा रहियो आहे। मुंहिंजी इंफॉर्मेशन मुताबिक़ बि त हिन मामले खां अॻु में बि ही मुला मोहम्मद हसन आख़ून जेको आहे अमेरिका में ई हुयो, उतां खां वापसि कीअं मोटियो, दोहा में कीअं एंट्री थी उनजी ऐं कीअं वापसि अफ़गानिस्तान पहुतो आहे। त आउं त इन सॼे खे इन शइ सां ॾिसां थो त ख़ुदि अमेरिकन्स कीअं हाणे उन सॼे फॉर्मेट खे ठाहे करे सेट करे अफ़गानिस्तान में फ्यूचर में हलाइण जे लाइ रिथाबंदी करे रहिया हूंदा। ॿी शइ ते वरी अचूं था जेका हाणे सीपेक वारो मामिलो आहे, त सीपेक हुन ते आउं हिन ते ख़तमु कंदुसि त हीउ हफ़्ते जे अंदरि इन में तायुन थी वेंदो, छाकाणि त आख़िरी जेको पंजशेर वारो मामिलो हुयो उहो बि हाणे कंहिं हद ताईं ख़तमु थी वियो आहे। हीअ कोशिशि कंदा त उतां बि का हिकु अधु शख़्स जेको आहे सो हिननि सां गॾु इन में जमहूरी सिस्टम में शामिलु थिए या शूरा में शामिलु थिए, त उन खां पोइ हू सॼे अफ़गानिस्तान खे हिकिड़ो कंबाइन तौर ते चई सघंदा त हाणे पुरअमन अफ़गानिस्तान आहे जंहिंमें को बि मज़ाहिमती ग्रुप या मज़ाहिमती ग्रोह कोन्हे। सवाइ थी सघे थो अहमद शाह मसूद जो जेको पुटु आहे अहमद मसूद, उहो थी सघे थो त हिन वक़्तु ताईं अञा ताईं रेज़िस्टेंस में आहे, पर मूंखे लॻे थो त कंहिं वक़्तु थी सघे थो उहो बि वापसी आणे वञे जेकॾहिं ॿाहिरियूं क़ुवतूं ईअं चाहींदियूं। हाणे अचूं था सीपेक वारे मामले ते, त सीपेक जो मामिलो ईअं आहे त सीपेक चाइना जी सॼी जेका बि इकोनॉमिक एक्टिविटी आहे उन ते पूरी दुनिया खे कंहिंखे बि एतिराज़ न हूंदो बशमूल अमेरिका। अमेरिका ख़ुदि इन शइ जो ख़्वाहिशमंद हूंदो त अमेरिका भले चाइना भले सॼी दुनिया जे अंदरि वखर पैदा कंदो रहे, कारोबार कंदो रहे ऐं उन्हनि जी नीड जेका आहे उहा फुलफिल कंदो रहे ऐं सस्ते अघ ते फुलफिल कंदो रहे। पर जेकॾहिं चाइना जी ख़्वाहिश कंहिं बि अस्करी क़ुवत थी करे दुनिया जे मथां पॉलिटिकल इन्फ्लुएंस पैदा करण जॾहिं बि थी त उनजी ॾाढो रुकावटूं किथां ऐं कीअं विझी सघजनि थियूं, उन जे लाइ सॼी हू जियो पॉलिटिकल स्ट्रेटेजिक जेके लोकेशन्स आहिनि उन्हनि खे हू अमेरिका कीअं संभालींदो उहा शइ उन नज़र सां बि ॾिसणु खपे। ॿियो हींअर जेको सीपेक सां जॾहिं अफ़गानिस्तान चए थो त असां बि उनजो हिसो थियणु चाहियूं था, त सभ खां पहिरीं इहो ज़हन में रखणु घुरिजे त हींअर अॼु जी जदीद दौर जी दुनिया जंहिं तरफ़ वञे पई उहा फॉसिल फ्यूल्स खां तब्दील थी हाणे चार्ज बैटरीज़ वारे दौर ॾांहुं वञे पई, जंहिंमें लिथियम जेको आहे उहो तमामु वॾो कारगर मिनरल आहे ऐं दुनिया सॼे में हिन वक़्तु वधि खां वधि जेको मिनरल रिसोर्स लिथियम जो आहे उहो अफ़गानिस्तान में आहे। जेको ई सभु चवनि पिया त अफ़गानिस्तान में $1 ट्रिलियन जा मैदनियात मौजूदु आहिनि, त ॿिया मैदनियात त पंहिंजी जॻह ते, पर सिर्फ़ु सिंगल लिथियम जेको आहे उहो $1 ट्रिलियन जो ते मौजूदु आहे। ऐं हींअर जॾहिं टेस्ला जी कार ईंदी ऐं सॼी दुनिया जूं ॿियूं जेके बि एनर्जी जूं जेके बि ज़रूरतूं हूंदियूं उहे उन लिथियम बैटरी जे ज़रिए पूरियूं थींदियूं, त तॾहिं मूंखे लॻे थो त ख़ुदि उहे धुरियूं जिन खे इन वखर जी ज़रूरत आहे, इन प्रोडक्ट जी ज़रूरत आहे, उहे चाहींदा त भले चाइना वञे अफ़गानिस्तान में इहा एक्टिविटी करे ऐं मिनरल रिसोर्सिस खे एक्सप्लोर बि करे ऐं रिफाइन बि करे ऐं पोइ उनजी प्रोडक्ट डेवलप करे ऐं बाक़ी दुनिया खे ॾिए। इहो बिल्कुलु ईअं ई आहे जनधन ते जेके फॉसिल फ्यूल्स हुया उन्हनि खे कीअं इस्तेमालु कयो वियो, उन्हनि खे कीअं उन्हनि जे पंहिंजे फ़ाइदे जे लाइ जेको आहे उन्हनि कत बांधो। त आउं सम्झां थो उन इकनॉमिक एक्टिविटी में अफ़गानिस्तान चाइना खे स्पेस ॾींदो, चाइना अफ़गानिस्तान में अची करे उहा एक्टिविटी कंदो ऐं उन ई एक्टिविटी मां बाक़ी दुनिया बि मुस्तफ़िज़ थींदी ऐं पाकिस्तान खे फ़ाइदो थींदो जेकर इहो थिए थो त। जी जेकॾहिं इहो थिए थो त इन सां पाकिस्तान खे बि फ़ाइदो थींदो ऐं पाकिस्तान उनजो हिकिड़ो वॾे खां वॾो जेको सबबु आहे उहो इहो आहे त अफ़गानिस्तान खे 2 रूट जेके समुंड सां मिलाइनि था, उहो कंधार ऐं काबुल वारा जेके आहिनि उहे ॿई असां वटां हिकिड़ो चमन खां अचे थो, त ॿियो जेको आहे सो हुतां असांजो लंडी कोतल तोरखम बॉर्डर खां अचे थो ऐं उहे ॿई जेके आहिनि हिन वक़्तु बि रसद जा मेन ज़रिया आहिनि जिन जी अफ़गानिस्तान खे पाण खे बि ज़रूरत आहे त उहे क्लियर एंड क्लीन हुजनि, आसानी सां उन्हनि ताईं रसाई हुजे, उतां ई इहे मिनरल्स ॿाहिरि बि वेंदा, उतां ई फिनिश प्रोडक्ट जेका आहे अंदरि बि वेंदी त ॿाहिरि बि ईंदी। त आउं सम्झां थो
उनखे इन नज़र सां ॾिसणु खपे। पर इन सॼे मामले में कहिड़ियूं धुरियूं कीअं प्ले कनि थियूं, इन ते सभिनी खां वधीक तशवीश जेका हूंदी उहा इहा हूंदी त केरु सेफ प्ले थो करे ऐं केरु एग्रेसिव थो वञे। जी जी इज़हार सुमरो साहब, तव्हां मूंखे ॿुधी रहिया आहियो साईं? जी जी इज़हार साहब, हाणे 2 पॉइंट्स आहिनि जंहिं ते काफ़ी तफ़सीली ॻाल्हि ॿोल कई आहे इनाम भट्टी साहब। हिकिड़ो त अफ़गानिस्तान में अंदरि सभ खां पहिरियां असांखे तव्हांजो उन ते कमेंट खपंदो, हुकूमत साज़ी जेका चैलेंजिस आहिनि, जेको तवका कई पई वई त गुज़िरियल हफ़्ते में उहे माना हुकूमत साज़ी त मरहलो ख़तमु थी वेंदो ऐं को न को हिकिड़ो फार्म नज़र अची वेंदो, फार्म नज़र न आयो, उन जो रीज़न तव्हांजे ख़्याल में कहिड़ो आहे? ॿियो जेको तालिबान जी ख़्वाहिश जो इज़हार कयो आहे त असां CPEC में शामिलु थियणु चाहियूं था, असांजे टिनी पैनलिस्ट हिन ॻाल्हि जी ॻाल्हि कई आहे त इहो तमामु सुठो सवणो आहे ऐं जेकॾहिं थिए थो त हिकिड़ी इकोनॉमिक एक्टिविटी जनरेट थींदी जंहिंसां सॼी रीजन जो फ़ाइदो आहे। तव्हांजी राय छा हूंदी हिन ते? हिकिड़ो त पाण जॾहिं तालिबान इहा ॻाल्हि कनि था त थोरो पाण छिरक था भरियूं गैर ज़रूरी तौर ते। छिरक सम्झो था न त माना तव्हां हैरत जो इज़हार था कयो। हाणे तव्हां इहो मूंखे ॿुधायो त 47 खां वठी पाकिस्तान कहिड़े ब्लॉक में रहियो आहे? अमेरिकन ब्लॉक में रहियो आहे, हिकिड़ो इस्टेब्लिश आहे। सीटो सेंटो ॿिया इताद बगदाद इताद ही सभिनि में पाकिस्तान रहियो आहे ऐं पाकिस्तान खां वधीक अमेरिका खे वेझो कंहिं दौर में शायदि ई को हिन ख़िते जो मुल्क हुजे। ऐं उहो जेकॾहिं CPEC में वञी सघे थो ऐं चीन पाकिस्तान में अची सघे थो त पोइ अफ़गानिस्तान न त उनजे कंपेरिज़न में का ॻाल्हि ई कोन्हे, न त उनजी साइज़ एतिरी वॾी आहे, न उनजी जियो स्ट्रेटेजिकल इम्पोर्टेंस एतिरी आहे, न ई अफ़गानिस्तान न्यूक्लियर मुल्क आहे। सो पाकिस्तान जी उन पर्सपेक्टिव में अगरि तव्हां कंपेरिज़न कयो अफ़गानिस्तान जो त आउं सम्झां थो त इहा हिकिड़ी लिटिल मूवमेंट आहे ऐं इहा बिल्कुलु एक्सपेक्टेड हुई, छाकाणि त तालिबान खे हाणे हुकूमत हलाइणी आहे। छो त इहो जेको सॼो मामिलो हूंदो आहे न, उहो जॾहिं माण्हूअ जो रोल चेंज थींदो आहे त उन सां गॾु रिक्वायरमेंट्स चेंज थी वेंदियूं आहिनि। हिकिड़ी त बुनियादी ॻाल्हि इहा आहे, तालिबान जो रोल चेंज थी वियो आहे। हाणे हू माना हैरतनाक ॻाल्हि आहे त उन्हनि जहिड़ी सोच रखंदड़, उन्हनि जहिड़ी आइडियोलॉजी रखंदड़ ही जेके ISIS वारा आहिनि उन्हनि जी मुखालफ़त वेठा कनि तालिबान। सो इहा जेका 90 डिग्री चेंज आहे, इहा ॿियूं शयूं बि आणींदी उन्हनि जे अंदरि। हू सभिनी सीड़पकारनि खे चवंदा अचो ऐं इन्वेस्ट कयो अफ़गानिस्तान में। सो हाणे हुन में ॾिसिजे त कहिड़ो मुल्क स्मार्टली प्ले थो करे इन सॼी सिचुएशन में, पहिरीं ॻाल्हि। ॿी ॻाल्हि इहा आहे त तंहिंजे करे आउं सम्झां थो त इहो CPEC वारो वेरी मच एक्सपेक्टेड हो ऐं इहा ॻाल्हि ठीकु बि आहे। असां हर शइ खे शक ऐं साज़िश जे पस मंज़र में न ॾिसूं, असां इहो ॾिसूं त जेकॾहिं अफ़गानिस्तान जा माण्हू आहिनि उन्हनि 5 ॾहाकनि खां जंग ॾिठी आहे, मौत ॾिठो आहे, तबाही ॾिठी आहे। हाणे जेकॾहिं हू तरक़ी कंहिं सूरत में ॾिसणु उन्हनि जे नसीब में आहे त हुजणु खपे, इन में का बि ख़राबु ॻाल्हि नाहे। जी ऐं जेकॾहिं अफ़गानिस्तान में तालिबान जी हुकूमत हिकिड़ो बैलेंस्ड क्रिएट करे थी वठे, चाइना सां तालुकात, इवन वेस्ट सां तालुकात ऐं पाकिस्तान सां तालुकात जे हवाले सां ऐं ॿियनि पाड़ेसरी मुल्कनि जे हवाले सां, त इहा बि इन ख़िते जे लाइ बहितर ॻाल्हि आहे। हीउ ख़ितो भला हमेशह जे लाइ तकरारनि जे लाइ त न पैदा थियो आहे न। जेकॾहिं कॉन्फ्लिक्ट रेज़ोल्यूशन थिए थी त उहा बहितर ॻाल्हि आहे। मूंखे हिन में हिकिड़ी ॻाल्हि इहा बि नज़र अचे थी त जेको ट्रंप जेतोणीकि हाणे अमेरिका जो सदर न रहियो आहे, इहा ॻाल्हि हिकिड़ी इम्पोर्टेंस वारी अथव, पर ट्रंप जी इहा आइडियोलॉजी हुई, या जेको हुनजो नाठी हो कुशनर, हुनजो आइडिया इहो हो त बाबा जेके जहिड़ा कनि था उन्हनि खे पैसा ॿैसा ॾियो, जाम सारा डेवलपमेंट्स करे ॾियो ऐं चवनि बाबा हाणे बसि घणो थियो, जहिड़े जी ॻाल्हि न कयो, जेके तव्हां जिते आयो जीअं आयो तव्हां हिन सॼी डेवलपमेंट खे जेका हींअर थी आहे अफ़गानिस्तान में, हेॾो ॾिसो न, को मामूली ॻाल्हि आहे जो ईअं वादीअ पंजशेर में हलिया विया ऐं कंट्रोल करे वरितो। त इन जे पुठियां जेके फैक्टर्स आहिनि, अव्हांखे यादि हूंदो त अहमद शाह मसूद जे पुट आख़िरी जेको मुतालबो कयो, जेके SOS चऊं या लास्ट क्राए चऊं, उहा इहा हुई न त असांखे हथियार ॾियनि अमेरिकन्स त असीं हिननि सां विड़ूं, ऐं पोइ वरी हुन ॿियो बयानु ॾिनो त असांखे कुझु मदद न पिया कनि। सो अल्टीमेटली तव्हां ॾिठो त हीउ कोलैप्स थियो। हीअ का नंढड़ी ॻाल्हि न आहे, हीअ तमामु हिकिड़ी वॾी लार्जर डिज़ाइन आहे जेका मूं पहिरीं ॾींहं खां आउं चवंदो पियो अचां त अनफोल्ड थिए पई। हाणे अचूं था जेका तव्हांजे सवाल जो ॿियो नुक़्तो आहे अफ़गान हुकूमत साज़ी जे हवाले सां, न ठहण जा रीज़न कहिड़ा आहिनि हींअर ताईं? जी जी हा, न ठहण जा सिंपल रीज़न आहे, जेको कल्ह थियो आहे न, तालिबान खे हुनजो इंतज़ारु हो, उन्हनि खे पंजशेर खे क्लियर करिणो हुयो, छो त हाणे अहमद शाह मसूद जो पुटु का बि बार्गेनिंग न करे सघंदो तालिबान सां, हुकूमत साज़ी जे हवाले सां, छाकाणि त हाणे उहो डिफीटेड फोर्स में अची वियो ऐं हू ताजिकिस्तान हलियो वियो आहे, ऐं हुन सां गॾु जेको अॻूणो नाइब सदर आहे अफ़गानिस्तान जो, उहो बि ताजिकिस्तान हलियो वियो आहे। ऐं अहिड़ी सूरत हाल में पोयां हुननि माण्हुनि खे पैसा वैसा बि ॾिना आहिनि, सरेंडर कयो अथनि, मामला काफ़ी पंहिंजे कंट्रोल में करे विया आहिनि। जेका कुझु थोरी घणी रेज़िस्टेंस जा पॉकेट्स हूंदा
ॾूरां इलाइक़ा हूंदा उते जॾहिं इंफॉर्मेशन ट्रेवल कंदी त काफ़ी माण्हू हथियार पिटा कंदा, काफ़ी माण्हू भॼी जान छॾाईंदा। पर हाणे फ़िलहालु लॻे ईअं थो त वादी पंजशेर बि जेका तारीख़ में हिकिड़ी नाक़ाबिल शिकस्त जॻह हुई उहा बि शिकस्त में तब्दील थी आहे। इन जी इम्पोर्टेंस छा आहे, सॼो मामिलो छा आहे, उनखे पाण खे सम्झणु खपे। उन में हिकिड़ो नुक़्तो इहो आहे त तालिबान वेट इन ॻाल्हि जो कयो पिए त हाणे हू पंहिंजी मर्ज़ीअ जी हुकूमत ठाहींदा। असांजा जेके दोस्त चवनि था उन सां थोरो डिसएग्री थो कयां। तालिबान इन में बिलीव ई कोन था कनि त का उहे अहिड़ी हुकूमत ठाहिनि जेका आइडियली अहिड़ी पाण वटि जीअं पाकिस्तान में हुकूमतूं ठहंदियूं आहिनि त उन में इमरान ख़ान पहिरीं ख़िलाफ़ बयानु ॾींदो आहे, पोइ उन्हनि खे MKM वारनि खे बि खणंदो आहे ऐं परवेज़ इलाही खे बि खणंदो आहे। तालिबान इज़ नॉट दैट स्टफ। तालिबान अहिड़ो कमु न कंदा, तव्हां ॾिसंदो। ॿी जेका उन्हनि जे अंदरि डिस्कोर्स पियो हले न उहो अञा वधीक अहम आहे। तव्हांखे यादि हूंदो पोइ ॻाल्हि ॿोल में मूं तव्हांखे चयो त उते जेके 2-3 अहम फैक्टर्स उनमें हक़ानी ग्रुप आहे, मुला ब्रादर आहे ऐं टियों जेको फैक्टर आहे उहो उन्हनि जी शूरा आहे। ऐं शूरा में जेके लीड कंदा आहिनि माण्हू, सम्झण जी ॻाल्हि इहा आहे, उहे मिलिटेंट्स न आहिनि। हे जेको लफ़्ज़ आख़ून था इस्तेमालु कनि न, आख़ून उस्ताद खे चइबो आहे, जेको उस्ताद सादी ॿोली में। जी जी हा, जेके आलिम आहिनि, आलिम उस्ताद, हा मज़हबी आलिम आहिनि। मज़हबी, ठीकु आहे। त हाणे आलिम फ़ैसिलो कंदा इहो। हींअर ताईं जेका ॻाल्हि अहम आहे, नुक़्तो जेको सम्झण जो हिकिड़ो इहो आहे त आलिमनि जो होल्ड आहे मिलिटेंट्स जे मथां, नंबर 1। इहा ॻाल्हि मतिलबु इन जा पॉज़िटिव बेनिफिट्स ओवरऑल ख़िते ते पहुंचा। छो त हिकिड़ो जेको आलिम हूंदो उहो कंपेरेटिवली हिकिड़े फाइटर खां डिफरेंट तरीक़े सां सोचींदो, रीज़न सां सोचींदो, लॉजिक सां सोचींदो। ॿी ॻाल्हि, ऐं तव्हां उनखे पंहिंजे आइडियोलॉजी लिबरल सोच सां न वठो। हुननि जो माशरो ईअं ई आहे, उन में माण्हू इहे ई माण्हू हमेशह लीड कंदा रहिया आहिनि सोसाइटी में। ॿियो नुक़्तो जेको आहे, जेको मुला हसन जंहिंजी इनाम साहिब बि ॻाल्हि कई, उहो उनजी वरी हिकिड़ी अलॻि नोयत ऐं अहमियत बि आहे। छाकाणि त हाणे हेड ऑफ द स्टेट उहो हूंदो। पहिरीं आइडिया हो त मुला हैबतुल्लाह पाण थींदो हेड ऑफ द स्टेट, भली सिंबॉलिक ई थींदो जीअं ईरान में आहे। हाणे हू पाण वज़ीरनि जो वज़ीर थींदो, वज़ीर आज़म थींदो या सदर थींदो। हाणे उनजी वरी जेका विदिन तालिबान जे अंदरि जेके 3-4 फैक्टर्स आहिनि, उनमें 3 वॾा फैक्टर्स आहिनि। हिकिड़ो हक़ानी ग्रुप आहे, हिकिड़ो मुला ब्रादर आहे, टियों आहे मुला याकूब जेको मुला उमर जो पुटु आहे, जंहिंखे मुमकिन आहे तौरु डिफेंस मिनिस्टर कनि था। जी सर, कंक्लूड कजो सर, मो टाइम। मुला याकूब लाइ चवनि था त हीउ जेको पोयों महीनो हो जने साहब, उन में गोरियूं खाईंदो रहियो, निंड 2 खां 2.5 कलाक ॾींहं में कई अथई ऐं मुसलसल बेराड़ियुनि खां शहरनि ताईं विड़ाईंदो आयो आहे, पंहिंजे माण्हुनि खे शहरनि ते कब्ज़ा कंदो आयो आहे। जेका मिलिटरली जेका कामयाबी आहे उन में वॾे वॾो क्रेडिट मुला याकूब जो आहे। हाणे मुला याकूब जेको आहे उहो वरी मुला हसन जो शागिर्दु आहे, मदरसे में हिन पढ़ायो अथसि। हाणे इहा जेका उनजो रोल आहे, तव्हां हिनखे थोरो स्ट्रेटेजिकली बि सम्झिजो। ऐं तालिबान जे अंदरि सभ खां वॾो अगरि इन्फ्लुएंस के माण्हू जो थी सघे थो अदरवाइज़, उहो उन माण्हू जो थी सघे थो जेको मुला उमर जो पुटु आहे नेचुरली। हुनखे बि हुननि अकोमोडेट कयो आहे, कैलकुलेटेड फ़ैसिला आहिनि। हिकिड़ी ॿी ॻाल्हि ज़ाहिर थिए थी, हिननि जे अंदरि इख़्तिलाफ़ आहिनि। जेको टाइम तव्हां सुवाल कयो न त टाइम छो पियो लॻे, उहो इन करे बि आहे त हिननि जे अंदरि कुझु शयुनि ते डिफरेंसिस बि आहिनि, कुझु शयुनि जो ही इंतज़ार बि कनि पिया। जी सर, जी सर, 30 सेकंड आहिनि। बिल्कुलु सर। जी सर, जेका सभ खां अहम आहे त तालिबान जो चैलेंज आहे मईशत ऐं आलमी सतह ते मञता। हाणे ॾिसजे त हुकूमत त ठाहे वेंदा, पर इन्हनि ॿिन्ही टारगेट्स खे कीअं अचीव कंदा। जी वॾी महिरबानी इज़हार सुमरो साहब, इनाम भट्टी साहब, ज़फ़रुल्लाह शेख साहब ऐं डॉक्टर जमील अहमद ख़ान साहब। डॉक्टर जमील साहब, तव्हांजो टाइम बिल्कुलु घटि हो, मां तव्हांखे हिकु सुवाल करणु चाहियो पियो, पर इंशाल्लाह कोशिशि कंदासीं नेक्स्ट प्रोग्राम में वधीक हिन मामले ते एलेबोरेट कयूं ऐं सम्झूं त मुला हसन आख़ूंद आख़िर कहिड़ी पर्सनैलिटी जो माण्हू आहे, उनजो कमु करण जो स्टाइल कहिड़ो हूंदो। पर हिते प्रोग्राम में टाइम पंहिंजी पुॼाणी पहुचे। पंहिंजे मेज़बान जुनेद अंसारी खे ॾींदा इजाज़त। सदाईं गॾु।